ऐं इब्राहिम चयो त मां पंहिंजे रब ॾे वञण वारो आहियां ऐं उहो ई मूंखे रस्तो ॾेखारींदो। चवण लॻो त मुंहिंजा रब मूंखे अहिड़ी औलाद अता फरमा जेका नेक हुजे। पोइ असां उनखे हिकु साबिर छोकिरे जी ख़ुशख़बरी ॾिनी। पोइ जॾहिं उहो उन सां हलण फिरण जी उमिरि में पहुतो त हज़रत इब्राहिम चयसि, ऐ मुंहिंजा पुट, मां ख़्वाब में ॾिठो आहे त मां तोखे ज़िबह थो कयां। हाणे तूं ॿुधा त तुंहिंजो छा इरादो आहे। पोइ उन चयो त ऐ मुंहिंजा बाबा, तव्हांखे जेको हुक्म मिलियो आहे उनखे पूरो कयो। अल्लाह घुरियो त अव्हां मूंखे साबिरनि मां ॾिसंदो। पोइ जॾहिं ॿिन्ही हुक्म मञियो ऐं इब्राहिम उनखे पेशानीअ भर लेटायो त असां उनखे सॾु कयो त ऐ इब्राहिम, त बेशक तो पंहिंजो ख्वाब सच करे ॾेखारियो ऐं असां नेक माण्हुनि खे अहिड़ी तरह ई जज़ाए ख़ैर ॾींदा आहियूं ऐं बेशक इहा वॾी पध